पीडीएम जो सरबराह मौलाना रहमान इज्तिमाई इस्तीफ़ाउनि वारे मौक़िफ़ ते क़ाइमु आहे। मौलाना रहमान चयो आहे त इज्तिमाई इस्तीफ़ाउनि वारे ऑप्शन खां भॼण हुकूमत खे वधीक वक़्तु ॾियण जे बराबरि आहे। इज्तिमाई इस्तीफ़ाऊं न ॾिनियूं त हुकूमत पंहिंजी मुदत पूरी कंदी। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मौलाना रहमान चयो त पीटीएम खां अलॻि थींदड़ पीटीआई सां ब्रेकेट थी विया आहिनि। हिन चयो त नून लीग जी नुमाइंदगी मरियम नवाज़ करे या शहबाज शरीफ़, उन सां को फ़र्क़ु नथो पवे। असांजो वास्तो पार्टी सां आहे, फ़र्दनि सां नाहे। हिन चयो त पीपल्स पार्टी पीडीएम में वापसि अचणु चाहे थी त उन लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि। मौलाना रहमान चयो त पंहिंजनि मक़सदनि लाइ कानून आंदा पिया वञनि, मुल्क में आम माण्हुनि जा हक़ खसिया पिया वञनि। पीडीएम सरबराह चयो त नाजाइज़ ऐं नाकाम हुकूमत ख़िलाफ़ पीडीएम जी प्लेटफॉर्म ते क़ौम हिकु थी वई हुई। पीडीएम जे इतिहाद में रुकावट विझी कंहिंखे फ़ाइदो पहुचायो वियो। हिन चयो त 4 जुलाई ते सवात ऐं 29 जुलाई ते कराची में जलसो कयो वेंदो।